नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो त क़ौमी एहतसाब ब्यूरो नेब के इस्तेमाल करे गिरफ्तारियूं कयूं पियूं वञनि, मुखालिफ़ धुर जा आवाज़ बुलंद करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे हिन चयो त नेब इख़्तियारियूं अॼु रड़ियूं करे शहबाज शरीफ़ जो वधीक रिमांड घुरी रही आहे। अचानक शहबाज शरीफ़ पंहिंजे असासनि जा मुकमल तफ़सील जमा कराए चुको। मरियम औरंगज़ेब चयो त शहबाज शरीफ़ जे ख़िलाफ़ बेबुनियाद केस ठाहिया विया आहिनि, इन ते हिकु बि केस साबित नाहे थी सघियो। शहबाज शरीफ़ मीडिया ट्रायल जो केरु जवाब ॾींदो। हिन चयो त हुकूमत सियासी मुखालिफ़नि जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइनि में मसरूफ़ आहे। शहबाज शरीफ़ जो मौक़िफ़ आहे त करप्शन साबित थी वञे त सियासत छॾे ॾींदुसि। मरियम औरंगज़ेब वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मुखातिब थींदे चयो आहे त हाणे ॿी तक़रीरी तहज़ीब जे दायरे में रही कजो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।